अदा अञा चौथों पंजों ॾींहं अदा को केस दाख़िल न थियो आहे। पुलिस ते कोई एतबार कोन्हे असांखे ताईं कोई। पुलिस एसपी ॿुधाए थो त कुझु माण्हू असां गिरफ़्तार कया आहिनि, उन जे हवाले सां तव्हांखे ॿुधायो अथनि? सर असांखे त न ॿुधायूं, ॿाहिरों असां ॿुधूं था पिया इहो को ड्रामो आहे, को खेल आहे। इन केस खे ॿियो रंग ॾियणु चाहिनि था पिया। उन्हनि खां छा तफ़्तीश कयूं, छा असांखे ॾेखारियूं? ज़ाहिर ॻाल्हि आहे पुलिस बचाइण जी कोशिशि करे। सर असां ते को शक कोन्हे, अदो कंहिंसां न दुश्मनी हुयो असांजो, न कंहिं क़ौम सां, न कंहिं बिरादरी सां, न कंहिंसां। अदो सहाफ़त जे हिसाब सां शहीद थियो वियो आहे, हक़ सच लिखण जे करे ई शहीद थियो आहे। शहीद नसरुल्लाह गडानी के भाउ याकूब गडानी पुलिस की जांच ते बेअतमादी ज़ाहिर करे छड़ी। पुलिस से ड्रामा करे जांच जो रुख मोड़ने जा इल्ज़ाम। टाइम न्यूज़ से ॻाल्हाईंदे याकूब गडानी चयो त 5 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस वाक़े जो केस दाख़िल न कयो आहे। गिरफ़्तारी समेत कंहिं बि मामले ते पुलिस राब्तो न कयो आहे। मुंहिंजे भाउ जी कंहिंसां बि दुश्मनी न हुई। सहाफ़त ऐं रिपोर्टिंग जे बुनियाद ते खेस क़त्ल कयो वियो। भाउ ते कातराणी हमले की जांच जे लाइ नई JIT जोड़ी वञे।